सिंध जी ॻाल्हि आहे हिकिड़े सिंध में हिकिड़े ॻोठ में हिकिड़ो मारको थी पियो। मारको त सम्झंदा हूंदा सभु। हा, हिकिड़ो पीर सन माना गुज़ारे वियो, 80 खनि साले जो हो। हाणे पीर सन जो गुज़ारे वियो त हुनजो मारको हा दुबई में ईअं थियो। शिवरात्रि ते साईं हिकु दफ़ो घुरायूं 86 में। उते हिकिड़ो ई मंदरु आहे हिंदुनि जो सिंधियुनि जो दरबार, उन में ई शंकर भॻवान खे विहारियो अथनि, उते ई गुरू बाबे खे, उते ई झूलेलाल खे, उते कृष्ण भॻवानु सभिनी देवी देवताउनि जो ॼण हिकिड़ो ई हवेली ठाहे उन्हनि खे विहारे छॾियो अथऊं। पोइ सभु कंहिंजा ॾिण उते ई मल्हाईंदा आहिनि। शिवरात्रीअ जो प्रोग्राम मूंखे घुरायूं त जेके तव्हां मां दुबई वियल हूंदा उन्हनि खे ख़्यालु हूंदो त जेको दरबार ठहियलु आहे उते समुंड जे किनारे सां, समुंड जे पासे में, त उते ॿिया बि जेके रहंदा आहिनि हिंदू सिंधियुनि खां सवाइ, शंकर भॻवान खे त हर को मञंदो आहे न। हर को बसि खीर जी बोतल हथ में, सभु वीचारा लाइन सां बीठा ओ माॻई समुंड जे किनारे ताईं। ऐं असांजी स्टेज बि लॻायूं उते। त उन शिवरात्रीअ जो मुंहिंजो प्रोग्राम दुबई में सोभ समुंड जे किनारे सां स्टेज खणी ठाहियूं। स्टेज ॾाढी वॾी हुआसीं त असीं 5-6 ॼणा, पर सभु वीचारा लाइन सां बीठा हुआ, प्रोग्राम बि ॿुधनि पिया। धीरे धीरे लाइन वधे पई, जंहिंजो वारो अचे उहो मंदर में गिड़ियो वञे, खीर जी बोतल मथां लाहे वरी हेठि लहियो अचे। हाणे माण्हू घणे वीचारा ॿुढड़ा बि आहे न, वीचारा जेके बीह न सघनि, बीह थकिजनि, पोइ अची मुंहिंजे स्टेज ते चढ़ियो वेही रहनि। मुंहिंजो भले वियो, मुंहिंजे पीउ जी आहे जा वेहंदा वञो, हू वेहंदा वञनि, मां बि तिरकी तिरकी उन्हनि खे जाइ ॾींदो वञा, भले अचो अचो। ऐं ॾे त हू वेहंदा वञनि, मां तिरकंदो वञा, तिरकंदे तिरकंदे मां आख़िरी कुंड ते अची बीठुसि। नेठि मूं रड़ कए चयो अदा हाणे को बि न स्टेज ते न वेहे, छो जो हाणे त पोइ समुंड आहे न। जे अञा मां तिरकियसि त मुंहिंजी जया विधवा थी वेंदी। इन करे हाणे को बि महिरबानी करे स्टेज ते न वेहे। अदा मां वेठे प्रोग्राम कयो, माण्हू बीठा हुआ। हिकिड़े काके खे अलाए कंहिं धिको ॾिनो, ॾे त सिधो उहो स्टेज जे मथां अची किरियो। हाणे काको जो किरियो त मां बि किरण जहिड़ो मुंहिंजो मरी वियो परमानंद। मूं त छॾियो बसि हिनखे, जे संतुल ते वेठो हुउसि न, उन संतुल खे झले बीह रहियुसि। मुंहिंजो मरामा विधवा वरी वीचारी जया थिए, उन जो मतिलबु कहिड़ो भाई? मां त हुनखे संतुल खे झले बीह रहियुसि, मां त बची वियुसि, पर जेको मुंहिंजो बाजो हो न, उहो बाजो किरी पियो उन समुंड में। हाणे त मुंहिंजा प्रोग्राम ई रुली विया। शिव जो ॾींहुं हो, मूं भोलेनाथ खे यादि कयो त मुंहिंजा भोले बाबा ॾाओ थी। अॼु ॾिस मुंहिंजो बाजो हिन समुंड में किरी पियो आहे, मूंखे बाजो कढी ॾे न त मुंहिंजा प्रोग्राम रुली वेंदा। मुंहिंजो ईअं चवण, भोलेनाथ उन ॾींहुं त वीचारे खे भंग वधीक हूंदी आहे न, ढिड़िंग अची प्रगट थियो अॻियां। चई रोए छो थो मुंहिंजो भोला, मुंहिंजो बाजो हिन समुंड में किरियो आहे। हे चई वाहेड़ा तकड़ा भणा तकड़ा। झली त्रिशूल, त्रिशूल ऐं भॻवानु शंकर यकदमि ॾिनी टुॿी। हुनखे कपिड़ा त लाइणा ई कोन, छो जो पाए ई कोन। यकदमि ॾिनई टुॿी, ढिड़िंग समुंड में। 2 मिंटे में त भोलो ॿाहिरि निकिरी आयो, पर कढी आयो सोन जो बाजो। चई वठ। दिलि में ख़्यालु कयो, सोन जो बाजो थोरी हो, मुंहिंजो त काठ जो हो। भॻवान खे ख़बर पवंदी, उन सां कीअं कूड़ ॻाल्हाए। मुंहिंजो भोला इहो बाजो मुंहिंजो कोन्हे। चई तुंहिंजो कोन्हे? मुंहिंजो न, इहो त कोन्हे। वरी भॻवान उहो सोन वारो बाजो मुंहिंजे पासे में रखी, वरी ॿी ॾिनई टुॿी, ढिड़िंग छपाक करे ॿाहिरि निकितो। हाणे कढी आयो चांदीअ वारो बाजो, पर उन ते हीरा जड़ियल। अची वठ, हे अथई तुंहिंजो बाजो। हे मुंहिंजो भोला इहो बि बाजो मुंहिंजो कोन्हे। हे चई पोइ जॾा आख़िर तुंहिंजो बाजो कहिड़ो? मुंहिंजो भॻवानु, मुंहिंजो त बाजो काठ जो हो। वरी उहो बाजो मुंहिंजे भर में रखी भॻवान टी टुॿी ॾिनी, ढिड़िंग ईअं करे छपाक करे ॿाहिरि निकितो। हाणे कढी आयो मुंहिंजो
24 कैरेटन वारो ई काठ जो बाजो ची इहो मुझो बस भोला इहो ही मुझो बाजो आ। भोलेनाथ दिल में ख्याल के बना सिंधी वरी हेडो ईमानदार हाँ जॾे के सोन जो बाजो ॾिनो मां चे तो मुझो कोने चांदीअ जो चे तो मुझो कोने किनो काठ जो बाजो चे तो उहो मुझो आ। ॾाढो खानदानी माण्हू आ। ओ शिवरात्रि जो तो ॾींहुं हो न भोले के भी भंग पीतल हुई। भगवान मुझे ईमानदारीअ ते ख़ुशि थी करे उहे ॿई बाजा बि मूंखे इनाम में ॾिनई चई लय कर। भाई पोइ तो तां ॿई बाजा खणी आयसि हिते अचण साण सोन जो बाजो विकियो उन मां मूं होटल ठाराई। चांदीअ जो बाजो रोज़ ॾिसां त जया हिकिड़ो त सुर कढियो विकिणियो अची ऐं मुंहिंजो अधु बाजो त इन ई खपाए छॾियो। हाँ वरी हेॾा गेस्ट हाउस जी कमाई थियण लॻी रोज़ जा 30-40 हज़ार रुपया ऐं प्रोग्राम त थी नी पिया ऐं हिनखे उहे चांदी जो बाजो हुअसि रोज़ हिकिड़ो त सुर कढियो विकिणियो। हिकिड़े ॾींहुं हिकिड़े जे पगड़ियुनि ते वञिणो ऐं जया जी हिकिड़ी खानदानी आहे। पगड़ियुनि ते वञिणो हुजे पार्टीअ ते वञिणो हुजे जणे ते वञिणो हुजे मुनण ते वञिणो हुजे पार्लर में पक वेंदी। भगवान जो कसम शिकिल ॾिसोसि ऐं चंदीअ जो नालो वरी मूं फोन में कहिड़े नाले सां सेव कयो आहे मेरे सपनो की रानी। भगवान जो कसम सपने में अची वञे 3 ॾींहं निंड न अचे। हाँ जया जो ॿियो नंबर वरी सेव कयो आहे शहज़ादी जया। भगवान जो कसम अहिड़ी शहज़ादी आहे पाड़े वारा जया जो फोटू वठियो वञनि। हिक खां पुछो माईअ खां भई जया जे फोटू में छा आहे मुंहिंजे न्याणीअ जी अञा माइटी करणी आहे उन जो फोटू वठी वञो न। चई को माइटीअ लाइ थोरी मुंहिंजो पोइ जया जो फोटू छो पई वठी वञे। चईं दा हे जया भाभीअ जो फोटो त असीं ॿारनि खे भउ ॾेखारण लाइ पिया वठियो वञूं। अहिड़ी शहज़ादी सो उन ॾींहुं बि पगड़ियुनि ते वञिणो हो। जया खे चईसि मुंहिंजो मां जया 4 बजे अची वेंदुसि 5 बजे पगड़ियुनि जो टाइम आहे पाण हलंदासीं ऐं छो जो सर वारे ॾींहुं मां हुअसि कोन इन करे वियासीं कोन। चई ठीकु आहे मां जो शाम जो अचां 4 बजे ॾिसां त घर में जया आई कोन। ॿारनि खां पुछो मुंहिंजो पुटु मम्मी चई पप्पा उहा त ख़बर अथव न किथे वेंदी आहे। मुंहिंजो किथे वेंदी आहे पेकनि में। चई न पार्लर में। मुंहिंजो लॻाईसि जिन खे फ़ोन होॾां पगड़ियूं पूरियूं न थी वञनि। भगवान जो कसम चई पप्पा अॼु त फ़ोन ई मम्मी मूंखे ॾेई वई आहे हाणे मरी वियासीं। हाणे जिन खे किथे ॻोल्हियां 4,500 हुते बड़ौदा में पार्लर वारा धूड़ पाए वेठोसि नेठि। हुन जूं त पगड़ियूं थी वियूं पर मुंहिंजूं बि थी वियूं। पोइ आई 7:45 थिया ॾिसां दर खुड़कियो खाड़ त घणी लॻा पिया। मूं दर खोलियो मूं त सुञातो ई कोन। भगवान जो कसम अहिड़ो जीअरो जिन थी आई। हाँ वो झंड का लाराए आई उन ॾींहुं वरी झंड लाराए उन में वरी गोल गोल कारा ई कारा बकल ई बकल ॼण जीअरो जिन। मूं त सुञातो ई कोन। मुंहिंजो माफ़ करो माता जी। जी माणे जी माता जी वाइड़ा सुञाणी कोन थो। आवाज़ जो कढियईं त पोइ तो सुञातो मुंहिंजो ही त पंहिंजो ई माल आहे। अरे मुंहिंजो जया ई छा कराए आई। चई झंड लाराए आई आहे। मुंहिंजो झुंड लाराए पोइ चॾी 200 रुपया त ॾेई आई नी। चई सुञा भेणा भींगिया जहिड़ो पाण भींगियो तहिड़ियूं ॻाल्हियूं भींगियूं। अड़े 2,500 ॾेई आई आहे वाइड़ीअ जा पुट। अञा ई जॾहिं बकल कढाइण वेंदसि नई डिजाइन ठहंदी त 2,500 उन ॾींहुं बि ॾींदसि। मुंहिंजो माना जय पोइ त तूं मूंखे फ़क़ीर करे छॾींदी। चई फ़क़ीर हूअं ई तो वटि हो छा शादी खां अॻु में। हाँ पेनू फ़क़ीर इहे चांहि जो गाॾो हुई। हाँ मुंहिंजे अचण खां पोइ त भाग वरियो अथई। वरी मुंहिंजा नाला थो खणी प्रोग्रामनि में त माण्हू अञा था घुराईंदी 2 पैसा कमाईंदो। हाँ चंडा उहो त शुक्रानो त कोन थो मञी वरी चई त फ़क़ीर। अरे तूं त हो ई ॼाए ॼम फ़क़ीर। मुंहिंजो जया तूं ईअं थी। अरे चई हल मूंखे तोसां गॾु रहणो ई कोन्हे। मुंहिंजो कलंदर को कढ नई। मुंहिंजो ईअं चवणु उन ॾींहुं खां जया बि सड़ी वेठी। चंडी यकदमि गेट ते त बीठी हुई वठी भॻी। पोइ त अॻियां जया पुठियां मां मुंहिंजे पुठियां वरी ॿार हुजनि मम्मी मुंहिंजो जया ॾाई थी। जया झगड़ा पंहिंजा अॻ में घणेई थिया आहिनि। चंडी कॾहिं ईअं को घर छॾे वञिबो आहे। हाँ
गाल खसीसी है पार्लर। अरे मां तो पार्लर घर में तो खोला ही नहीं पर वञ न पर जिनड़ी उनड़ी का सड़ी वेठी हुई अदा हुन में ॼण पीटी उषा जी प्रवेश कयो। हाँ अड़ी उड़न परी अड़ी डोड़ू पातई भगवान जो कसम मां सहकी पिस मूं तो उन पांजो पान के मिल्खा सिंह मूं भी समझो पर न पुजी सकियुसि जिन सां भाई नेठ ॾिसां त चंडीअ निकिरे खूह में टपो ॾिनो। हाणे मां त जीअरे विधवा वरी अच्छा कपिड़ा बि ठारायां टेंशन में अची मूंखे तरण त अचे ई कोन न त मां ई खणी टपो ॾेई कढांसि। सो वरी मूं भोलेनाथ के यादि कयो ओ मुंहिंजा भोले बाबा ॾाओ थी अॼु मुंहिंजी जया हिन खूह में किरी पई आहे ॾाओ थी मूंखे मुंहिंजी जया कढी ॾे। मुंहिंजो ईअं चवणु भोलेनाथ ढिड़िंग अची प्रगट थियो चई छा अहिड़े मुंहिंजो भॻवानु अॼु मुंहिंजी जया हिन में टपो ॾिनो आहे चई बसि ॻाल्हि में एतिरी त्रिशूल ॾिनई मूंखे चई झल ॾिनई टोबी ढिड़िंग अध मिनट में ॿाहिरि निकिरी आयो ऐं कढी आयो करीना कपूर खे चई हाँ वटि हे अथई तुंहिंजी जया। मुंहिंजो वाह भगवान जो कसम ठरी पियुसि मुंहिंजो भगवान बसि ॾे इहा ई आहे मुंहिंजी जया। मूं जो ईअं चयो त भगवान टियों नेत्र खोलियो चई वाहड़ीअ जा तूड़े केॾो ईमानदार हुए जॾा तू यादि कर जॾहिं दुबई में तुंहिंजो बाजो किरियो चंटा मूं तोखे सोन जो बाजो कढी ॾिनो पर ईमानदारी तो चए न इहो मुंहिंजो कोन्हे वरी चांदीअ जो ॾिनो मई तो चयो इहो बि मुंहिंजो कोन्हे वरी किनो काठ जो बाजो तो चयो इहो मुंहिंजो आहे। मां तोते एॾो ख़ुशि थियोसि तुंहिंजे ईमानदारीअ ते जो टई बाजा तोखे ॾिनामि ऐं जॾा तूं खसीस हिकिड़ी माई छोरी ॾिठी अथई त चई थो इहा ई मुंहिंजी जय। सच ॿुधाए तोखे कसम अथई तुंहिंजे ॿिन्ही बचनि जो इहा तुंहिंजी जय आहे। हणे मुंहिंजो भोला जे सच मां खां पुछे थो त सच में इहा मुंहिंजी जया कोन्हे चई पोइ चंडा छोड़े भकीअ तुंहिंजी तिरकी वई। मुंहिंजो भोला मां तोखे सुञाणा थो यादि कर मुंहिंजो बाजो किरियो तो सोन जो कढी ॾिनो मुंहिंजो इहो मुंहिंजो कोन्हे ईमानदारी ॾेखारी न वरी तो चांदीअ जो कढी ॾिनो मुंहिंजो इहो बि मुंहिंजो कोन्हे पोइ भॻवान तूं मुंहिंजो काठ वारो बाजो कढी ॾिनो मुंहिंजो इहो ई मुंहिंजो बाजो आहे। पोइ तूं मुंहिंजे ईमानदारीअ ते ख़ुशि थी करे मूंखे हू ॿई बाजा बि इनाम में ॾिना आई यादि अथई न। जी हा मुंहिंजो भॻवानु अॼु मुंहिंजो बाजो न अॼु मुंहिंजी बाज किरी हुई भोला मुंहिंजो माल किरियो हो मूं तोखे यादि कयो तूं ख़ानदानी माण्हू ऐं तकिड़ो देवता ऐं झट में राज़ी बि थींदो ई तूं यकदम जी प्रगट थिए। मुंहिंजो भोला मुंहिंजी जया हिन खूह में टपो ॾिनो आहे तो पुछो ई कोन ॾिठो बि कोन हुई जया खे यकदम टपो ॾिनई ढिड़िंग ऐं अध मिंट में कढी आई करीना कपूर खे। मुंहिंजा भॻवान जेकॾहिं मां अॼु बि ईमानदारी ॾेखारे चवां हा त इहा मुंहिंजी जया कोन्हे पोइ तूं मूंखे उनखे मुंहिंजे भर में विहारे वरी टपो ॾींहं पोइ त कढी अची आ कंगना शेरावत खे वरी मां ख़ानदानी ॾेखारे चवां त भॻवान इहा बि मुंहिंजी जया कोन्हे तूं उनखे मुंहिंजे ॿिए पासे विहारे वरी टी टुबी ॾियां पोइ कढी अची आ मुंहिंजी 24 कैरेटनि वारी जिननि जहिड़ी जया खे। पोइ भॻवान मां चवां बसि इहो ई पंहिंजो माल आहे पोइ त भॻवान तूं वापसि ख़ुशि थी करे मुंहिंजे ईमानदारी ते इहे टई मूंखे कर्मनि में हणी आहे। मुंहिंजो भॻवान मां त हिकु माई अहिड़ो परेशान आहियां पोइ ॿुधाए मां टिनि खे किथां मुंहुं ॾियां इन करे मूं त पहिरें ते हथु रखियो।